ते जो गिरफ्तार कयो मोटरसाइकिल जा चोर मोटरसाइकिल जा चोर बदमुनी मोटरसाइकिल जा चोर मोटरसाइकिल जा चोर ॿियो नारो हणाए मोटरसाइकिल जा चोर चोर मुझे नाले से उस्ताद ज़करिया जी गाड़ी रिकवर करायो मोहम्मद ज़करिया जी गाड़ी रिकवर करायो मोहम्मद ज़करिया जी गाड़ी रिकवर करायो मोहम्मद ज़करिया जी गाड़ी रिकवरी करायो हो नारो घर को कंदरामा बदमुनी कंदरामा चोरियों साइकिल का खचरो साइकिल नु चोरियों क्या लायो हां आगे आगे ना आयल से छोटी मां कर दो यो को सही है बस मां कर दो ज़करिया कयो नहीं कंदरा थाने जी कारकर्दगी बेहतर बनायो कंदरा थाने जी कारकर्दगी कंदरा थाने जी कारकर्दगी कंदरा थाने ता पाथारीदारी खत्म करायो कंदरा थाने ता पाथारीदारी कंदरा थाने ता पाथारीदारी थाने जी कारकर्दगी कंदरा थाने जी कारकर्दगी कंदरा थाने ता पाथारीदारी कंदरा थाने ता पाथारीदारी मोटरसाइकिल जूं चोरियूं मोटरसाइकिल जूं चोरियूं मोटरसाइकिल जे चोरन खे गिरफ्तार कयो मोटरसाइकिल जे चोरन खे मां तकी रखंदुमि हाली साईं ताए ॻाल्हायो पोइ वरी कयो भर तक ठीक है 2 मिनट भी बात कार हां हां थी ना ना बारे ते बारे हेडे पेते बारे ते ताए दम पियो ताकि रखे आप संगत आई क्या बीबी मां को व्यू तो सब नहीं करे तकी वाली कर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बाबा हाने हियर असा कंदरा थाने ते एहतजाजन मौजूद आयूं जडे त मुजी एक हफ्तो अगु गोठ वा बुलडामा मोटरसाइकिल चोरी थी वही हुई उन 6 महीना अॻु में भी मुझी एक मोटरसाइकिल चोरी थी वही हुई मां बिली जो एनसियूं थाने ते दाखिल करायूं आहिनि पर अॼु ॾींहं ताईं मूंखे को बि अहिड़ो ख़ातिर ख़्वाह जवाब नथो ॾिनो वञे मोटरसाइकिल जा चोर भी मां नाम उन्हनि खे निशानदेही करे छॾी आहे क्रिमिनल्स कहिड़ा आहिनि असांजे ॻोठ में कहिड़ा जेको आहे सो चोर आहिनि केर चोरियूं था करनि मां SHO साहब खे इहो बि सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे पर उनजे बावजूद हफ़्तो थी वियो आहे SHO साहब हिकिड़ो माण्हू बि गिरफ़्तार न कयो आहे काई बि कारकर्दगी कोन ॾेखारी आहे छड़ो चक्कर ॾेई ॻोठ मां मोटी आयो आहे मुंहिंजी 3 गाॾी वई आहे जॾहिं त ॻोठ मां वाह बुलडा मां दरनि तां बीठल असांजी 10 गाॾी वई आहे हर शइ चौथे 5 ॾींहं ते वाह बुलडा मां दर तां गाॾी थी वञे जॾहिं मां चोरनि जी निशानदेही करे छॾी आहे त SHO साहब छो थो गिरफ़्तारी करे मूंखे सम्झ में थो अचे त पाथारीदारी थाने ते थी थिए थाने वारा पाथारीदार आहिनि चोरनि जा साथारी आहिनि उहे मंथलियूं था वठनि उहे बदलनि चोरनि सां मां मुतालबो थो कयां SSP साहब खां ऐं DIG सखर खां त हिन थाने जी कारकर्दगीअ खे बहितर बणायो वञे
कंदरा जे अवाम खे अमुन ॾिनो वञे असां छा कयूं टैक्स बि ॾियूं था गवर्नमेंट खे चोरियूं बि थियनि थियूं हथ सां वठी थाणनि वारा कराइनि था वरी उन्हनि खे बि पैसा ॾियूं वरी साईं जेको आहे सो चोर नामज़द कयूं था मूंखे इहा बि इतला मिलिया आहिनि त 2 ॾींहं अॻु 30 गाॾियुनि जे चोरियुनि में 2 गिरफ़्तार थिया माण्हू जेके कंहिं पाथारीदार हिते एॾो शोर सणाए उहे अलाए काॾे खणाए वियो वरी कंहिं सेक्ट्री में चालान करायईं त जीअं गाॾियूं हुनजे मथां न पवनि मूंखे लॻे थो त मथां थाणे वारा ॿधल हुजनि त उहो चोर असांजे मथां बि पए सुभाणे असांजे मथां ॻाल्हि पई अची सो मां मुतालबो थो कयां त कंदरा ऐं भर पासे मां जेके बि गाॾियूं चोरियूं थियूं वञे उहे रिकवर करायूं वञनि अवाम खे तहफ़ुज़ कयो वञे ऐं ख़ासि करे मां उस्ताद मोहम्मद ज़करिया बुढ़ो सदर पेटियल अफ्ताल रोड़ी मुतालबो थो कयां त मुंहिंजी ॿी गाॾी 6 महीननि जे अंदरि वई आहे मां चोरनि जी बि निशानदेही कई आहे मुंहिंजी गाॾी रिकवर कराई वञे न त मुंहिंजे एहतजाज जो शेड्यूल तमामु डिघो आहे जेको मां SHO साहब खे ॾेई छॾियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला सॼे तालके रोडीअ जे हर प्रेस क्लब ते तारीख़ वाइज़ एहतजाज थींदो आख़िरी एहतजाज SSP ऑफिस जे अॻियां थींदो सखर प्रेस क्लब ते थींदो जेसीं ताईं मुंहिंजूं गाॾियूं रिकवर नथियूं थियनि चोर गिरफ़्तार नथा थियनि हीउ एहतजाज जारी रहंदो निशानदेही भी करे छड़ी आहे पर SHO साहब कोई कदम खणण लाइ तयार कोन्हे को सो मां जेको आहे सो मजबूर थी ही कानूनी जेको मुंहिंजो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे मुंहिंजो एहतजाज हिकिड़ो आईनी हक़ आहे त जेकॾहिं मुंहिंजी कोई न ॿुधंदो त मां एहतजाज कंदुसि मां उन बारे में साईं 6 महीना अॻु बि वई हुई हाणे बि वई आहे पर असांजे उते ॾखिणे पाड़े मां इहा 10 गाॾी वई आहे असां मुंहिंजी न बल्कि असांजे ॻोठ जी हा बिल्कुलु असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं कंदरा थाणे जे ॿाहिरां जेको आहे पेटेवल जे अॻवान मोहम्मद ज़करिया बुढ़े जी गाॾी चोरी थी वई आहे उन्हनि जेको आहे थाणे जे अॻियो शागिर्दनि उस्तादनि समेत एहतजाज कयो आहे अचो हुन खां पुछूं त हुनजे साथ साईं ही असांजो एहतजाज ख़ासि करे मुंहिंजी ॿी गाॾी चोरी थी आहे वाहबुड़ा मां ऐं मां उन जा क्रिमिनल जो निशानदेही भी SHO साहब के करे छड़ी आहे पर चूंकि SHO साहब का भी अहिड़ी कारकर्दगी कोन ॾेखारी आहे न मुंहिंजी गाॾी अॼु ताईं रिकवर कराई आहे न उन्हनि क्रिमिनल्स खे गिरफ़्तार कयो आहे मां मजबूर थी ही एहतजाज कयो आहे जेको मुंहिंजो बुनियादी हक़ आहे कॉन्स्टिट्यूशनल हक़ आहे ऐं उहो मां इस्तेमालु कयो आहे ऐं हीअ ओसी ताईं हीअ एहतजाज जारी रहंदा मां पंहिंजो SHO साहब खे शेड्यूल बि ॾेई छॾियो आहे त जेसीं ताईं मुंहिंजी गाॾी रिकवर नथी थिए ऐं क्रिमिनल्स खे जेको आहे सो गिरफ़्तार नथो कयो वञे ऐं हा ख़ासि करे असांजे हिन सॼे कंदरा जे पासो इलाइक़ो जेके रोज़ानो जे बुनियादनि ते हुतां फुरती थिए हुतां फुरती थिए हुतां फुरती थिए पर कॾहिं कॾहिं जेकॾहिं को चोर गिरफ़्तार थो थिए त ख़बर ई नथी पए त उहो हितां कीअं थो जेको आहे सो आज़ादु थी वञे केरु थो हुनखे आज़ादु कराए हाणे 2 ॾींहं थिया आहिनि मूंखे इहा ख़बर पई त हिते को 30 मोटरसाइकिलूं कंहिंखां रिकवर थियूं आहिनि 2 माण्हू बि गिरफ़्तार थिया आहिनि पर उहे माण्हू बि गुम थी विया काॾे हलिया विया उहे गाॾियूं बि अॼु ताईं ज़ाहिर कोन थियूं मूंखे लॻे थो त हीअ सॼी पाथारीदारी थाणे ते ई थिए तव्हां निशानदेही कई आहे चोरनि जी एॾा बासर साईं मूंखे इहे ख़बरां पयूं आहिनि त उन्हनि जे पोयां के कुवतूं आहिनि जीअं हर ॾोहारीअ जे पोयों पाथारीदार हूंदो आहे हर ॾोहारीअ जे पोयों पाथारीदार हूंदो आहे ऐं ॾोहारीअ खे ताक़त न हूंदी आहे उहो पंहिंजे सिर कमु करे पर हुनजे पोयों पाथारीदार बीठल हूंदो आहे जीअं ऐं जेको आहे सो उहे पाथारीदारनि जे टेकनि ते ई कमु कंदा आहिनि ऐं मूंखे लॻे थो त मुंहिंजे जेके जंहिं गाॾी काई आहे ऐं मां जिन जी निशानदेही कई आहे उन्हनि जे पोयों बि पाथारीदार कोन को बीठल SSP साहब खां मां सभ खां पहिरियां त मां इहो मुतालबो कंदुसि त असांजे हिन कंदरा जे इलाइक़े अवाम खे महिरबानी करे सुकून सां रहणु ॾिनो वञे रोज़ानो जे बुनियादनि ते इहा गाॾियुनि जी लूट खसूट आहे पुराणा ठाड़ा आहिनि इहे ख़तमु कराया वञनि ख़ासि करे जेका मुंहिंजी गाॾियूं वयूं आहिनि 2 गाॾियूं उहे मां क्रिमिनल्स जी बि निशानदेही कई आहे उहे ॾोहारी गिरफ़्तार करे मुंहिंजूं गाॾियूं रिकवर करे
असांजो हल राशिद साईं जी जेकी गाॾी पहिरीं हिकिड़ी 6 महीना अॻु में गाॾी वई आहे, वरी हाणे ॿी गाॾी वई, इहा हाणे गाॾी साईं खे मोटराई वेंदी आहे, अमुन कराए वेंदी कंदरा में अमुन कुझु बि कोन्हे। छा चवंदो तव्हां? नहीं ये 4-5 मरतबा असां पहिरियां बि यानी कराई जॾहिं त उस्ताद नॉमिनेट कया आहिनि चोरी करण वारा, उनजे बावजूदि अञा ताईं कुझु माना पोइ कार्रवाई ख़बर न आहे छाजे करे। कल्ह ख़बर पई आहे त गेम पकड़ी आहे जेके गाॾी चोरी कंदा आहिनि, उन्हनि जो अतो पतो न आहे, उन्हनि खां पोइ इंट्रोगेशन न थी आहे, ख़बर न आहे छाजे करे पुलिस जी चार्ज उन्हनि सां पोइ मिली करे उन्हनि खे रिलीज़ ॾिनो आहे। इहो अमल बंदि थियणु खपे, जेका उस्ताद जी गाॾी चोरी थी आहे तव्हां पेट्रोल जी कहिड़ी हिकु मिली जेकॾहिं अॼु हिन जो को आउटपुट हिन जो हिननि जो को मिलित नतीजो त पोइ असांजो जेको एहतजाज जो जेको दाइरो वसी हूंदो, प्रेस क्लब कंदरा आहे, रोडी सखर SSP साहब ऐं DI जी ऑफिस थी वञी।